बात से कोई बात बांधी। हिकड़ी तव्हांखे मां ॾाढी बढ़िया अद्भुत कथा ॿुधायां श्रीमद भागवत महापुराण जी। कई कथाउं जेके असां चाहे करे भी समय के अभाव के करे न ॿुधाए सघंदा आहियूं। त सूर्यवंशी में जंहिंमें भगवान रघुनाथ आया आहिनि, उन वंशज में जेके पहिरियों वॾा वॾा महाराज थियनि, राज ऋषि थियनि, संत थियनि, महात्मा थियनि, राजा हरिश्चंद्र भी उन में थियनि। उन्हनि में हिकिड़ा राजा थिया युवनाश, ध्यानु ॾिजो। उन्हनि जा सुपुत्र थिया मांधाता। मांधाता जो केतिरो राज हो साध संगत जी, धरती को वठी करे जेस ताईं आखिरी छोर नजर अचे, सागर जेके भी ना आखिरी धरती जी कुंड बिल्कुल यानी पूरे धरती जा उहे एक छत्र राज कंदा। चो जय श्री कृष्ण। लेकिन उन्हनि जी उत्पत्ति कीअं थी तव्हांखे ख़बर है? कहिड़े माता जे गर्भ में उन्हनि जन्म वरितो? चो हरे राम। उनके पिता जो नालो हो युवनाश्व। छा नालो हो? हाँ, बढ़िया नाला है ना भाई। हाँ यूवी रखंदा आहिनि, खैर यूवी तक गाल आई आहे। उन्हनि खे संतान न हूंदी। एक बार उन्हनि ऋत्विज चइबा जेके ब्राह्मण होता थी करे यज्ञ कराईंदा आहिनि विधिवत, बिल्कुल अक्षर मात्रा सहित, स्वधा स्वाहा कृतु सम, बिल्कुल सही विधि विधान सां जेके यज्ञ हवन कराईंदा आहिनि ऐं यजमान खे पूर्णता मिलंदी आहे। अॼुकल्ह अहिड़ी शुद्धता अहिड़ा न बचिया आहिनि, पहिरियों हूंदा। इहे असांजी यज्ञ विज्ञान। यज्ञ नारायण नारायण हरि हरि। यज्ञ जे रूप में नारायण भगवान ही तो प्रकट थिया आहिनि। चो हरि राम। इन करे यज्ञ भगवान जे धर्म पत्नी जो नालो तो दक्षिणा। जेस ताईं दक्षिणा न ॾियो त यज्ञ पूर्ण थियण वारो कोन्हे। उनजो नालो भी दक्षिणा था, देवी दक्षिणा। तो उन्हनि पंहिंजे ब्राह्मण देवताउनि खां यज्ञ करायो कि मूंखे संतान थे। हाणे यज्ञ हलिया, रोज यज्ञ हले, शाम जो विश्राम थे ऐं बिल्कुल शुद्धता सां व्रत रखी, पंहिंजो व्रत याने नियम संयम रखी करे उहे ब्राह्मण देवता पंहिंजा मंत्र पढ़नि। ध्यानु ॾिजो। ऐं हिकिड़ो मटके में जल रखियो उन्हनि कि जॾहिं मंत्र सिद्ध थी वेंदा, यज्ञ पूर्ण थींदो, त इहो जल असां पीआरींदासीं, जंहिंसां संतान थींदी राणीअ खे। चो हरे कृष्ण। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, अधु राति जो युवनाश्व महाराज उथिया। ॾाढी प्यास लगी, ॾाढी प्यास लगी गहरी। आस पास जल हुयो कोन उते। चो हरे राम। ॿाहिरि निकिता त ॾिठो थधो मटको पियो आहे, उन में जल हुयो। उहो पाणी पिया, उहो मटके वारो पाणी पिया। राति जो सुम्ही पिया वञी। सुबुह थियो, ब्राह्मण देवता उथिया, यज्ञ जी तैयारी कयूं। ॾिठो त जल का थिया जंहिंमें असां रोज मंत्र था वञनि। ॾिठो त मटको त पियो आहे पर जल कोन्हे, खाली आहे। हाँ, ही जल केरु पियो? हे तो उन माता जे लाइ रखियोसीं, महाराणी जे लाइ जेकी पीआं त उनखे संतान थिया। जल केरु पियो? कंहिंखे पतो कोन्हे। जॾहिं राजा आया, चवण लॻा, राजा अजब दास्तान आहे, कमाल आहे, जल रखियोसीं, जल गायब थी वियो आहे, केरु पियो आहे जल? चई कहिड़ो जल? चई ते मटके में पियो। चई उहो कहिड़ो जल हो? चई उहो मंत्र वारो जल हो। चई महाराज उहो त मां पियो आहे। युवनाश राजा चए उहो जल त मूंखे प्यास लगी, मां अधु राति जो उथियुमि, जल मिलियो कोन, आस पास हुयो कोन। छो जो जेसि ताईं हो यज्ञ कराइनि पिया त महल में न पिया आराम कनि। उन्हनि खे बि उते झोपड़ीअ में कखनि जी ठहियल उते आश्रम में निवास करणो, पूजा में हा, नियम संयम भी थींदा आहिनि। चयो त मूंखे प्यास लगी, पाणी मिलियो कोन त साईं मां पीउमि। अधु राति जो उथी संत हैरान थिया। ये राजा पानी तो तव्हां पियव, लेकिन कोई मामूली पानी न हो। ये थदो थदो जल घट घट करे जेको पियाओ, ये मंत्र सिद्ध जल हो। ऐं मंत्र शक्ति ये भगवान यज्ञ जी जेकी भक्ति आ, या अजाई वञण वारी कोन्हे। त छा थींदो? हाणे ॾिसंदा वञो छा थो थिए। चओ जय श्री कृष्ण।
कुछ समय गुजरियो, सात संगत जी युवनाश्व राजा के गर्भ थियो, पेट में ॿार आयो। ॿुधी अथव इहा कथा कि कंहिं पुरुष के पंहिंजे पेट में बालक आयो हुजे। समय थियो, बालक वॾो थियो, दाहिने तरफ कुख चीरे करे फाड़े करे वो बालक पैदा थियो। यानी पिता जो पेट फाड़े वो बालक पैदा थियो, उन जो नालो पियो मांधाता। मांधाता कीअं नालो पियो, उनजो बि वरी हिकिड़ो प्रसंग आहे, अर्थ आहे कि वो बालक ॾिसो पेट फाड़े पैदा थियो पर पिता मरिया कोन। छो? छो जो मंत्र शक्ति हुई, यज्ञ भक्ति हुई, ऋषि संतन महात्माउनि जी भक्ति थियल हुई। और यज्ञ में भगवान नारायण वसंदा आहिनि। पेट फाड़ण खां पोइ बि राजा के कुछ न थियो ऐं उन्हनि जो इलाज थियो, स्वस्थ थी विया। ईअं सम्झो उन ज़माने जो जेको बि ऑपरेशन उहो थियो। चओ जय श्री कृष्ण। बालक त पैदा थियो त चयूं महाराज त हे पुरुष मूं हिन जनम वरितो आहे, हाणे हिनखे खीर के पीआरी, हिनखे धारण केरु कंदो? चओ जय श्री कृष्ण। तॾहिं स्वर्ग जा राजा देवराज इंद्र आया, उन्हनि संस्कृत में चयो त मां हिनखे पालींदुमि। संस्कृत में चइबो आहे मां धाता, कि हिनखे मां धारण कंदुमि, त नालो पइजी वियो मां धाता। छो जो उन सॼे हथ जी तर्जनी जेकी आंगुर थींदी आहे उहा उनजे मुख में ॾिनई त उन में उनखे खीर मिलियो, खीर सां गॾु स्वर्ग जो अमृत बि मिलियो। साधारण समय खां पहिरियों ई उहो बालक हृष्ट पुष्ट बलिष्ठ थियो। त देवराज इंद्र चयो कि मां धारण कंदुमि, मां पालींदुमि, त उनजो नालो पियो मांधाता।